The Life of Jesus Sindhi Part 7 यसू जी ज़िंदगी सिंधी हिसो 7 100 ख़ुदा जी बादशाहत लूका 17 बाब 20 खां 37 आयतूं। ऐं फरीसी पुछुसि त ख़ुदा जी बादशाहत कॾहिं ईंदी? तिन खे जवाबु ॾेई चयईं त ख़ुदा जी बादशाहत कंहिंजे ॾिसंदे नथी अचे, न की हू चवंदा त इजा हिते। छा लाइ जो ॾिसो ख़ुदा जी बादशाहत अव्हां जे अंदरि में आहे। ऐं हुन शागिर्दनि खे चयो त उहे ॾींहं ईंदा जॾहिं अव्हीं इब्न आदम जे ॾींहंनि मां हिकिड़े खे ॾिसण लाइ पिया सिकंदा, पर ॾिसी कोन सघंदा। ऐं उहे अव्हां खे चवंदा त इजो हिते, इजो हिते, पर मतां विया आहियो या उन्हनि जे पुठियां लॻायो। छा लाइ त जीअं विॾ आसमान जे हिकिड़े तरफ़ खां खिवंदे ॿिए तरफ़ वञो चिमकाट करे, तीअं इब्न आदम बि पंहिंजे ॾींहंनि में ज़ाहिर थींदो। पर पहिरियां ई हू घणियूं सख़्तियूं सहंदो ऐं हिन ज़माने में रद्द कयो वेंदो। ऐं जीअं नूह जे ॾींहंनि में थियो जो उहे खाईंदा पीअंदा, ख़रीदो फ़रोख़्त कंदा ऐं पोखींदा रहिया, पर जॾहिं लूत सदूम मां निकिरी ॿाहिरि थियो, तंहिं वक़्तु आसमान मां बाहि ऐं गंदरफ़ जो मींहुं अची वसियो ऐं उन्हनि सभिनी खे चट करे छॾियईं। सो जंहिं ॾींहुं इब्न आदम ज़ाहिर थींदो, तंहिं ॾींहुं पिणु साॻियो ईअं थींदो। ऐं उन ई ॾींहुं जेको खुॾ ते हुजे ऐं संदसि सामान घर में हुजे त उन ई जे कढण लाइ हेठि न लहे, न की जेको ॿनीअ में हुजे सो मोटी वञे। लूत जी ज़ाल वारी ॻाल्हि यादि रखिजो, जेको पंहिंजी जान बचाइण जी कंदो सो उहा विञाईंदो, पर जेको विञाईंदो सो उहा बचाईंदो। आउं अव्हां खे चवां थो त उन ई राति 2 माण्हू हिकिड़े हंधि सुतल हूंदा, हिकिड़ो खॼी वेंदो, ॿियो रहिजी वेंदो। 2 ज़ालूं गॾु वेठियूं पीअंदियूं, हिकिड़ी खॼी वेंदी ऐं ॿी रहिजी वेंदी। ॿनीअ में 2 माण्हू हूंदा, हिकिड़ो खॼी वेंदो ऐं ॿियो रहिजी वेंदो। ऐं उन्हनि जवाबु ॾेई चयुसि त ए ख़ुदावंद किथे? हुन चयुनि त जिते ढूंढ हूंदो, ॻिझूं बि उते ई अची मिलंदियूं। 101 वधीक दुआ करणु लूका 18 बाब 1 खां 14 आयतूं। उन ई मुराद सां त हमेशह दुआ घुरणु खपे ऐं कॾहिं हिमत न हारिजे। हुन उन्हनि खे हिकिड़ो मिसाल ॾेई चयो त कंहिं शहर में हिकिड़ो काज़ी हो जंहिंखे न हो ख़ुदा जो ख़ौफ़ ऐं न कंहिं माण्हूअ जी परवाह। ऐं उन ई शहर में हिकु बेवा ज़ाल रहंदी हुई। सा बार बार वटसि अची चवंदी हुई त मुंहिंजो इंसाफ़ु कर। ऐं मुदई खां पुछियईं ऐं हिन कुझु वक़्तु त हुन जी कीन उनाई, पर पोइ दिलि में चवणु लॻो त जेतोणीकि मूंखे न को ख़ुदा जो डपु आहे, न का कंहिं माण्हूअ जी परवाह, त बि ही ज़ाल मूंखे सताए थी। तंहिं करे आउं संदुसि इंसाफ़ु कंदुसि त मतां बार बार अची मुंहिंजे नक में दम करे छॾे। तॾहिं ख़ुदावन चयो त ॿुधो, हीउ बेइंसाफ़ काज़ी छा थो चवे? पोइ ख़ुदा जा चूंडियल जे राति ॾींहुं खेसि पिया पुकारीनि, तिन लाइ हू देरि कंदो छा? बल्कि उन्हनि जो इंसाफ़ कोन कंदो छा? आउं अव्हां खे चवां थो त हू जल्दी संदुसि इंसाफ़ु कंदो। त बि जॾहिं इब्न आदम ईंदो तॾहिं ज़मीन ते ईमान ॾिसंदो छा? फरीसी ऐं महसूल वठण वारे जी तमसील। ऐं कुझु शख़्स जिन खे पाण ते बावर हो त असीं रास्तबाज़ आहियूं ऐं ॿियनि सभिनी खे कंहिं जहिड़ो करे कोन लेखींदा हुआ, तिन खे हीअ बि मिसाल ॾिनई त 2 ॼणा हेकल में दुआ घुरणु विया, हिकिड़ो फरीसी हो ऐं ॿियो महसूली ठेकेदार। फरीसी बि पंहिंजी दिलि में हीअं दुआ घुरणु लॻो त ऐं ख़ुदावंद, आउं तुंहिंजा शुकराना थो करियां त आउं ॿियनि माण्हुनि जहिड़ो फोरू या बेइंसाफ़ या ज़नाकार कोन आहियां, न की वरी हिन महसूली ठेकेदार जहिड़ो आहियां। आउं हफ़्ते में 2 लिङा रोज़ा थो रखां ऐं कमाईअ जो 10हों हिसो ख़ैरात थो करियां। पर हिन ठेकेदार परे बि मथे आसमान ॾांहुं अखियूं खयूं, पर छाती कुटे चवणु लॻो त ऐं ख़ुदा, मूं गुनाहगार ते रहम कर। आउं अव्हां खे चवां थो त हू ॿियो माण्हू न, पर ही रास्तबाज़ थी घर मोटियो। छा लाइ
त जेको पाण खे मथे थो करे सो हेठि कयो वेंदो, पर जेको पाण खे हेठि थो करे सो मथे कयो वेंदो। 102 बचा मरकज़ 10 बाब 13 खां 16 आयतूं। पोइ माण्हू नंढड़नि ॿारनि खे वटसि वठी आया, इन लाइ त मथनि हथु रखे, पर शागिर्दनि उन्हनि खे हींबियो। सो जॾहिं यसू इहो हाल ॾिठो तॾहिं कावड़ जी हुननि खे चयईं त नंढड़नि ॿारनि खे मूं वटि अचणु ॾियो ऐं उन्हनि खे मना न करियो, छा लाइ जो ख़ुदा जी बादशाहत अहिड़नि ई जी आहे। आउं अव्हांखे सच थो चवां त जेको ख़ुदा जी बादशाही नंढड़नि ॿारनि वांगुरु क़बूल न कंदो सो कंहिं बि तरह उन में दाख़िल न थींदो। पोइ हुननि खे हंज में खणी मथनि हथु रखी खेनि दुआ कयईं। 103 हिकिड़ो मालदार माण्हू मरकज़ 10 बाब 17 खां 31 आयतूं। ऐं हू रस्ते तां पे वियो त हिकिड़ो माण्हू डोड़ंदो वटसि आयो ऐं संदसि अॻियां गोॾा खोड़े पुछणु लॻुसि त ऐं नेक उस्ताद, आउं छा करियां जो हमेशह जी ज़िंदगीअ जो वारिस थियां। यसू चयुसि त तूं मूंखे नेक छो थो चवीं? को बि नेक न आहे सवाइ हिकिड़े जे, यानी ख़ुदा जे। तोखे हुकमनि जी ख़बर आहे त खून न कर, ज़ना न कर, चोरी न कर, कूड़ी शायदी न भर, ठगी न कर, पंहिंजे माउ पीउ जी इज़त कर। ख़रूज 20 बाब 12 खां 17 आयतूं। हुन चयुसि त ऐं उस्ताद, आउं नंढपण खां इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते अमल कंदो आयो आहियां। यसू हुन ॾांहुं नज़र करे खेसि प्यारु कयो ऐं चयईंसि त अञा तो में हिकिड़ी घटिताई आहे। वञ, जेकी अथई सो विकिणी ग़रीबनि खे ॾे ऐं तोखे आसमान मां खज़ानो मिलंदो, ऐं अची मुंहिंजो पोइ लॻी। पर उन चवण ते हुन जे मुंहं जो पनो ई लही वियो ऐं ग़मगीन थी हलियो वियो, छा लाइ जो हू घणी मिल्कियत वारो हो। ऐं यसू आस पास नज़र करे पंहिंजनि शागिर्दनि खे चयो त दौलतमंद माण्हू ख़ुदा जी बादशाहत में कहिड़ी न मुश्किलात सां दाख़िल था थियनि। ऐं शागिर्द हुन जी ॻाल्हियुनि ते हैरान थी विया। पर यसू वरी वरंदी ॾेई चयुनि त ऐं ॿारो, जंहिंजो भरोसो दौलत ते आहे तंहिंजो ख़ुदा जी बादशाहत में घिरणु केॾो न मुश्किल आहे। ख़ुदा जी बादशाहत में दौलतमंद जे घिरण खां सुईअ जी पाखीअ मां उठ जो लंघणु वधीक सवलो आहे। तंहिं ते हू ॾाढे अजब मां पइजी विया ऐं चवणु लॻसि त तॾहिं कंहिंखे निजात हासिलु थी सघंदी। यसू उन्हनि ॾे निहारे चयो त माण्हूअ लाइ इहा ॻाल्हि अणिथियणी आहे, पर ख़ुदा लाइ न, छा लाइ जो ख़ुदा खां सभु कुझु थी थो सघे। पतरस हुनखे चवणु लॻो त ॾिस, असां सभु कुझु छॾे ॾिनो आहे ऐं तुंहिंजे पुठियां आया आहियूं। यसू चयुसि त आउं अव्हांखे सच थो चवां त को बि माण्हू अहिड़ो कोन्हे जंहिं मुंहिंजे लाइ ऐं इंजील लाइ घर या भाउर या भेनर या माउ या पीउ या ॿार या ॿनियूं छॾियूं हुजनि, ऐं उहे इन्हीअ खे हिन ज़माने में ई सोणियूं थी न मिलनि। छा घर, छा भाउर, छा भेनर, छा माउर, छा ॿार, छा ॿनियूं, अगरचे अज़ाबनि सां, ऐं वरी ईंदड़ ज़माने में हमेशह जी ज़िंदगी, पर घणा जे पहिरियां आहिनि से पोयां थींदा ऐं पोयां पहिरियां। 104 पाकिस्तान ऐं मज़दूर मती 20 बाब 1 खां 16 आयतूं। छा लाइ जो आसमान जी बादशाहत कंहिं घर जे मालिक मिसल आहे जो सुबुह जो सवेर उन लाइ ॿाहिरि निकितो त पंहिंजी डाख जे बाग़ में कमियुनि खे बीहारे, ऐं जॾहिं हुन सां इहा ॿोल करे चुको त 1 दीनार रोज़ ॾींदो सांव, तॾहिं खेनि पंहिंजी डाख जे बाग़ में मोकिलियईं। ऐं पहर खण खां पोइ हू ॿाहिरि निकितो ऐं ॿियनि खे बाज़ार में निकमो बीठल ॾिठईं ऐं उन्हनि खे चयईं त अव्हीं बि डाख जे बाग़ में वञो ऐं जेकी हक़ हूंदव सो आउं अव्हांखे ॾींदुसि। ऐं उहे विया ऐं वरी ॿिए ऐं टे पहर ॿाहिरि वियो ऐं अॻे वांगुरु कयईं। पोइ जॾहिं सिजु लहण में कलाक खनि बाक़ी हो तॾहिं ॿाहिरि वियो ऐं ॾिठईं त ॿिया बि बीठा आहिनि ऐं उन्हनि खे चयईं त अव्हीं हिते सॼो ॾींहुं छो निकमा थिया बीठा आहियो। हुननि चयुसि त छा लाइ जो असांखे पोरे ते कंहिं कोन बीहारियो आहे।
हुन चयो त अवीं बि डाख जे बाग़ में वञो ऐं जॾहिं सांझी थी तॾहिं डाख जे बाग़ जे मालिक पंहिंजे कमदार खे चयो त मज़दूरनि खे सॾे पोएं खां वठी पहिरें ताईं सभिनी खे मज़दूरी ॾिए। जॾहिं उहे आया जिन कलाक खनि कमु कयो हो तॾहिं उन्हनि मां हिकिड़े हिकिड़े खे दीनार मिलियो ऐं जेके पहिरियां आया हुआ तिन भाइयूं त असांखे ज़्यादा मिलंदो, पर उन्हनि मां हर हिक खे हिकिड़ो हिकिड़ो दीनार मिलियो। ऐं जॾहिं उन्हनि खे बि ओतिरो ई मिलियो तॾहिं कुर्की घर जे मालिक खे चवणु लॻा त असां जिन सॼो ॾींहुं पूरो कयो ऐं उस सठी तिन खे तो हिननि पोयनि जे बराबरि कयो आहे जिन फ़क़ति हिकिड़ो कलाकु कमु कयो। पर हुन उन्हनि मां हिकिड़े खे वरंदी ॾेई चयो त मियां, आउं तोसां ज़ुल्म कोन थो कयां, तो मूंसां हिकु दीनार जी ॿोली कीन कई हुई छा? जेको तुंहिंजो हक़ु आहे सो वठी रवानो थी। मुंहिंजी मर्ज़ी आहे त हिन पोएं खे बि तो जेतिरो ॾियां। मूंखे इहो हक़ु कोन्हे छा त पंहिंजे पैसे सां जीअं वणेमि तीअं करियां? छा लाइ जो आउं भलो आहियां, तंहिं करे तूं बुरो थो सम्झी छा? इन ई तरह पोयां पहिरियां थींदा ऐं पहिरियां पोयां। 105 मौत जी 3 अॻकथी। मरकज़ 10 बाब 33 ऐं 34 आयतूं। ऐं चवणु लॻुनि त इझो यरूशलेम ॾांहुं था हलूं ऐं इब्न आदम सरदार काइननि ऐं फ़क़ीहनि जे हवाले कयो वेंदो ऐं उहे मथसि मौत जी फ़तवा जारी कंदा ऐं खेसि ग़ैर क़ौमुनि जे हवाले कंदा ऐं उहे साणसि ठठोलियूं कंदा ऐं मथसि थुकूं उछलाईंदा ऐं खेसि चइबो खणंदा ऐं क़तलु कंदसि ऐं 3 ॾींहंनि खां पोइ हू जी उथंदो। 106 हिकु माउ जी दरख़्वास्त। मती 20 बाब 20 खां 28 आयतूं। तंहिंखां पोइ ज़ब्दीअ जे पुटनि जी माउ पंहिंजनि पुटनि समेत वटसि आई ऐं पहिरें पई हुनखे अर्ज़ु करणु लॻी ऐं हुन चयोसि त तोखे छा घुरिजे? हुन अर्ज़ु कयोसि त हुकुम कर त तुंहिंजी बादशाहत में हिननि मुंहिंजनि 2 पुटनि मां हिकिड़ो तुंहिंजे साॼे पासे वेहे ऐं ॿियो तुंहिंजे खाॿे पासे। पर यसू वरंदी ॾेई चयो त अव्हांखे ख़बर कान थी पवे त छा था घुरो? जेको प्यालो आउं पीअण वारो आहियां तंहिंजे पीअण जी अव्हांखे ताक़त आहे? हुन चयोसि त हाओ, असांखे ताक़त आहे। हुन चयुनि त मूं वारो प्यालो बेशक अवीं पीअंदा, पर मुंहिंजे साॼे पासे या खाॿे पासे विहारणु सो मुंहिंजे अख़्तियार में न आहे, पर उहो उन्हनि ई जे लाइ आहे जिन लाइ मुंहिंजे पीउ उहो तयारु कयो आहे। ऐं जॾहिं उन्हनि 10 ॼणनि इहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं हू हिननि 2 भाइरनि ते अची कावड़िया। पर यसू पाण वटि सॾे चयुनि त अव्हांखे ख़बर आहे त जेके ग़ैर क़ौमुनि जा सरदार आहिनि से उन्हनि ते हुकुम था हलाइनि ऐं संदुनि अमीर मथनि अख़्तियारी था हलाइनि, पर जेको अव्हां मां पहिरियों थियणु चाहे सो अव्हांजो ग़ुलाम थींदो। जहिड़ी तरह की इब्न आदम उन ई लाइ कोन आयो त संदुसि ख़िदमत थिए, पर इन ई लाइ त पाण ख़िदमत करे ऐं घणनि जे बदिरां पंहिंजी जान क़ुर्बान करे। 107 बर्तमाई। मरकज़ 10 बाब 46 खां 52 आयतूं। ऐं उहे यरीहू में आया ऐं यरीहू मां हू पंहिंजनि शागिर्दनि ऐं माण्हुनि जे गोड़ समेत निकितो थिए त तमाईअ जो पुटु बारतमई जो हिकिड़ो अंधो फ़क़ीर हो सो रस्ते जी भरिसां वेठो हो। ऐं जॾहिं हिन ॿुधो त हीउ यसू नासरी आहे तॾहिं रड़ करे चवणु लॻो त ए यसू, ऐं इब्न दाऊद, मूं ते रहम कर। तंहिं ते घणनि छिड़ ॾेई चयोसि त माठि कर, पर हू पाण वॾो वाको करे चवणु लॻो त ए इब्न आदम, मूं ते रहम कर। ऐं यसू बीह रहियो ऐं चवणु लॻो त हिन खे सॼो। हिननि अंधे खे सॼो ऐं चयऊंसि त दिलजाए कर, उथ, सॼई थो। ऐं हू पंहिंजो कपिड़ो फिटो करे टप ॾेई उथियो ऐं यसू वटि आयो ऐं यसू वरंदी ॾेई चयुसि त तूं छा थो घुरीं त आउं तुंहिंजे लाइ करियां? अंधे चयोसि त ऐं रबोनी, इहो त आउं ॾिसां वायसां। तंहिं ते यसू चयोसि त वञ, तुंहिंजे ईमान तोखे सॼो कयो आहे। ऐं यकदमि हू ॾिसणु वाइसणु लॻो ऐं रस्ते में
हुन जे पुठियां हलणु लॻो। 108 ज़काई लूका 19 बाब 1 खां 28 आयतूं। पोइ हू यरीहू में आयो ऐं उतां पिए लंघियो त ॾिसो ज़कीअ नाले हिकिड़ो माण्हू हो जो महसूली ठेकेदारनि जो वॾो हो ऐं शाहूकार बि हो, ऐं संदसि मर्ज़ी हुई त ॾिसां त यसू केरु आहे, पर गोड़ जे करे ॾिसी न थे सघियो, छो त पाण बिंदरो हो। सो हू अॻु भरो डोड़ी हिकिड़े इंजीर जे वण ते वञी चढ़ी वेठो त उतां ॾिसे, छो जो हू उन वाट खां लंघणो हो। ऐं जॾहिं यसू उन हंधि आयो तॾहिं मथे निहारे चयईंसि त ए ज़की, जल्दी करे हेठि लही अचु, छा लाइ जो अॼु मूंखे तुंहिंजे घर टिकणो आहे। ऐं हू झटिपट हेठि लही आयो ऐं ख़ुशीअ सां हिन खे पंहिंजे घर वठी वियो। ऐं जॾहिं उन्हनि इहो ॾिठो तॾहिं सभई सुरपुर करे चवणु लॻा त हू गुनाहगार जे घर वञी लथो आहे। पोइ ज़की उथी बीठो ऐं ख़ुदावंद खे चयईं त ॾिस ऐं ख़ुदावंद, आउं पंहिंजो अधु माल ग़रीबनि खे थो ॾियां। यसू चयो त अॼु हिन घर में निजात आई आहे, कीअं जो हीउ बि इब्राहिम जो औलाद आहे, छा लाइ जो इब्न आदम जेके गुमराह थी विया आहिनि तिन खे ॻोल्हण ऐं बचाइण लाइ आयो आहे। 10 मोहरुनि जी तमसील। ऐं हुननि इहे ॻाल्हियूं पिए ॿुधियूं त हिकिड़ो मिसाल बि ॾिनई, छो जो हू यरूशलम खे अची वेझो थियो हो, ऐं छा लाइ हू ईअं सम्झी वेठा हुआ त ख़ुदा जी बादशाहत इजाती ज़ाहिर थिए। तंहिं ते हुन चयो त हिकिड़ो अमीर कंहिं ॾूरांहें मुल्क ॾांहुं थिए वियो त उतां पंहिंजे लाइ बादशाहत वठी मोटे, ऐं हुन पंहिंजा 10 नौकर सॾे खेनि 10 मोहरूं ॾिनियूं ऐं चयईं त जेसीं आउं अचां तेसीं इन्हनि सां वापारु हलायो। पर संदसि शहर जे माण्हुनि जी साणस न थिए पई। तिन पुठियाऊंसि एलची ॾियारे मोकिलिया त असांजी मर्ज़ी न आहे त को हीउ माण्हू असां ते बादशाही करे। पोइ हीअं थियो त जॾहिं हू बादशाहत वठी मोटियो तॾहिं हुकुम कयईं त जिन नौकरनि खे पैसा ॾेई वियो हुउसि तिन खे मूं वटि सॾे अचो त ॾिसां त वापारु करे छा खणी कमाए रखियो अथनि। तंहिं ते पहिरें वटि अची चयो त ऐं साईं, तुंहिंजी मोहर मां ॿियूं 10 मोहरूं पैदा थियूं आहिनि। तंहिंखे हुन चयो त शाबाश ऐं चङा नौकर, छो त तूं थोरी में ई ईमानदार थियो आहीं, 10 शहरनि जो हाकिम थी वियो। ऐं ॿिए अची चयो त ऐं साईं, तुंहिंजी मोहर मां 5 मोहरूं पैदा थियूं। तॾहिं हुनखे बि चयईं त तूं बि 5 शहरनि जो हाकिम थी। पोइ हिकिड़े ॿिए अची चयो त ऐं साईं, इझो तुंहिंजी मोहर जा मूं रूमाल में ॿधी रखी हुई, छा लाइ जो आउं ॼाणा थो त तूं सख़्तु माण्हू आहीं। तंहिं करे मूंखे डपु थियो जो जेकी तो जमा न कयो आहे सो तूं खणी थो, ऐं जेकी तो पोखियो न आहे सो तो लुणी थो। हुन चयोसि त ऐं ख़राबु नौकर, तुंहिंजे ई वातां आउं तुंहिंजो निबेरो कंदुसि। जॾहिं तोखे सुध हुई त आउं सख़्तु माण्हू आहियां, ऐं जेकी जमा कयो अथमि सो पियो खणां, ऐं जेकी पोखियो ई कीन अथमि सो पियो लुणां, तॾहिं तो मुंहिंजा पैसा बैंक में छो कीन ॾिना त आउं जॾहिं मोटां तॾहिं व्याज सुधा अची वठां हा। तंहिं ते जेके बीठा हुआ तिन खे चयईं त इहा मोहर हिन खां खसे, 10 मोहरूं आहिनि। आउं अव्हांखे चवां थो त जंहिं वटि आहे तंहिंखे ॾिनो वेंदो, पर जंहिं वटि कोन्हे तंहिंखां जेकी अथसि सो बि खसे वठिबो अथसि, सो बि खसे वठिबो। ॿियो त मुंहिंजा उहे दुश्मन जिन जी मर्ज़ी न हुई त आउं मथनि बादशाही करियां, तिन खे हिते वठी अचो ऐं मुंहिंजे साम्हूं उन्हनि खे क़तलु करियो। 109 यरूशलम जो आख़िरी सफ़र। यूहन्ना 12 बाब 12 खां 19 आयतूं। ॿिए ॾींहुं हिकु वॾी ख़ल्क़ जा ईद ते आई हुई। तंहिं जॾहिं ॿुधो त यसू यरूशलम थो अचे तॾहिं खजुनि जूं टारियूं खणी संदसि इस्तक़बाल लाइ वेही ऐं पुकारे चवणु लॻी त हू शाना मुबारक आहे उहो जो ख़ुदावंद जे नाले थो अचे, ऐं जो इसराईल जो बादशाह आहे। ऐं यसू खे हिकिड़ो खोदड़ो मिलियो जंहिं ते चढ़ी वेठो, जीअं त लिखियलु आहे, ऐं सयून जी धीअ, ॾिड न, ॾिस तुंहिंजो बादशाह खोदड़े ते चढ़ियो पियो अचे। ज़करिया 9 बाब 9 आयत। संदसि शागिर्दनि खे पहिरियां ई इहे ॻाल्हियूं
सम्झ में कीन थिया आहियूं, पर जॾहिं यसू पंहिंजे जलाल खे रचियो तॾहिं उन्हनि खे यादि आयो त इहे ॻाल्हियूं हिन बाबति लिखियलु आहिनि। ऐं ईअं ई माण्हुनि साणस कयो। तॾहिं जंहिं महिल हुन लाज़र खे क़बर मां सॼियो ऐं मोरनि मां जीआरियो हो, तंहिं महिल जेके माण्हू साणस हुआ तिन पे शाहिदी भरी ऐं पिणु उन जे सबबु करे केतिरा माण्हू संदसि इस्तक़बाल लाइ विया हुआ। छा लाइ जो हुननि ॿुधो त हिन उहो मौजो कयो आहे। तंहिं ते फरीसी पाण में चवणु लॻा त ख़्यालु त करियो, अव्हां जी का बि कान थी हले। ॾिसो त सॼो जहान वञी हुन जे पुठियां लॻो आहे। 110 यरूशलम ते रोइणु, लूका 19 बाब 36 खां 44 आयतूं। ऐं जॾहिं हू उथी हलियो तॾहिं हुननि पंहिंजा कपिड़ा रस्ते ते खणी विछाया, ऐं जॾहिं हू ज़ैतून जे टकर जी लाही जे वेझो वियो तॾहिं शागिर्दनि जी सॼी जमायत जेके मौजा ॾिठा हुअऊं तिन सभिनी जे करे ख़ुशीअ में भरिजी वॾे आवाज़ सां ख़ुदा जी वाखाण करे चवणु लॻी त मुबारक आहे उहो बादशाह जो ख़ुदावंद जे नाले थो अचे। आसमान में सुलह ऐं आलम बाला में जलाल। ज़बूर 118 बाब 26 आयत। इन जे ख़ल्क़ मां किन फरीसियुनि चयोसि त ए उस्ताद, पंहिंजनि शागिर्दनि खे झल। हुन जवाबु ॾेई चयो त आउं अव्हां खे चवां थो त जे हिननि माठ कई त ख़ुदि पढ़णु वठी पुकारींदा। पोइ जॾहिं वेझो आयो तॾहिं शहर ॾिसी मथसि बीह रुनाई ऐं चयईं त छल जेकी अमन वारियूं ॻाल्हियूं आहिनि तिन खे तूं अॼोके ॾींहुं सम्झी आ। हाणे उहे तुंहिंजनि अखियुनि खां लिकल आहिनि, छो त उहे ॾींहं तो ते अची किरकंदा जॾहिं तुंहिंजा दुश्मन तुंहिंजा चौधारी मोर्चो ॿधी तोखे वेढ़े वेंदा ऐं चौतरफ़ अची तो सोढ़ो घुटींदा, ऐं उहे तोखे ऐं तो में जेके तुंहिंजा ॿार आहिनि तिन खे वठी पट सां हणंदा ऐं तो में पढ़ण ते बि न छॾींदा। छा लाइ जो जंहिं ॾींहुं तो ते नज़र थी तंहिं ॾींहं खे तो न सुञातो। 111 ॿियो हैकल जी सफ़ाई। मती 21 बाब 10 खां 46 आयतूं। ऐं जॾहिं हू यरूशलम आयो तॾहिं सॼे शहर में हलचल मची वई ऐं माण्हू चवणु लॻा त हीउ केरु आहे। ऐं मेड़ाकियुनि चयो त हीउ गलील जी नासरत वारो नबी यसू आहे। ऐं यसू ख़ुदा जी हैकल में घिड़ियो ऐं जिन उते ख़रीदो फ़रोख़्त वेठे कई तिन सभिनी खे ॿाहिरि कढियईं ऐं सराफ़नि जा संदुल ऐं कबूतर विकिणण वारनि जूं संदलियूं ऊंधियूं करे छॾियईं ऐं उन्हनि खे चयईं त लिखियलु आहे त मुंहिंजो घरु दुआ जो घरु सॾिबो, पर अव्हां उन खे धाड़ियलनि जी पाथारी बनाई आहे। यसाया 56 बाब 7 आयत। ऐं अंधा ऐं मंडा हैकल में वटसि आया ऐं हुन उन्हनि खे छुटाए चङो भलो कयो, पर जेके अजब जहिड़ा कम पिए कयईं से जॾहिं सरदार काहिननि ऐं फ़क़ीहनि ॾिठा ऐं उन्हनि ॿारनि खे ॾिठाऊं जिन हैकल में रड़ियूं करे पिए चयो त हू शाना इब्न दाऊद खे, तॾहिं खेनि ॾाढी चिड़ लॻी ऐं चवणु लॻुसि त हीअ जेकी चवनि था सो कोन ॿुधी थो। ऐं यसू चवनि त हाओ, अव्हां कॾहिं कोन पढ़ियो आहे छा त मासूमनि ऐं खीर पियाकनि जे वातां तुंहिंजी कामिल तारीफ़ थी थिए। ऐं हू उन्हनि खे छॾे शहर मां निकिरी बैत अनिया ॾांहुं वियो ऐं उते वञी टिकियो। हा। ज़बूर 8 बाब 2 आयत। इंजीर जो वणु। हाणे सुबुह जो जॾहिं हू शहर ॾांहुं थिए मोटियो तॾहिं बुख लॻसि ऐं रस्ते जी भरिसां हिकिड़ो इंजीर जो वणु ॾिसी उन ई ॾांहुं आयो ऐं ॾिठईं त पननि खां सवाइ मंझसि ॿियो कुझु कोन्हे। सो हुनखे चवणु लॻो त अॼु ॾींहं खां वठी कॾहिं बि तो में फल न थिए। ऐं उन जे अंजीर जो वणु सुकी वियो ऐं जॾहिं शागिर्दनि उहो ॾिठो तॾहिं अजब में पई चवणु लॻा त हीउ इंजीर जो वणु कीअं हिकदमि सुकी वियो। ऐं यसू वरंदी ॾेई चयुनि त आउं अव्हांखे सच थो चवां त जे अव्हीं ईमान आणींदा ऐं शक न कंदा त न रुॻो जीअं हिन इंजीर जे वण सां कयो वियो तीअं करे सघंदा, पर जे खणी
हिन जबल खे चवंदा त हितां खॼी वञी समुंड में पओ, ईअं बि थी पवंदो। ऐं जेकी बि अव्हीं ईमान रखी दुआ में घुरंदा सो सभु अव्हांखे मिलंदो। अख़्तियार जो हिकु सुवालु। ऐं जॾहिं हू हैकल में आयो ऐं तालीम ॾियणु लॻो तॾहिं सरदार काहिननि ऐं उमत जे बुज़ुर्गनि वटि अची चयो त तूं उहे कम कहिड़ी अख़्तियारी सां थो करीं ऐं कंहिं तोखे इहा अख़्तियारी ॾिनी आहे। ऐं यसू वरंदी ॾेई चयोसि त आउं बि अव्हां खां हिकिड़ो सुवालु थो पुछां, सो जे अव्हीं मूंखे ॿुधाईंदा आउं बि ॿुधाईंदोसांव त कहिड़ी अख़्तियारीअ सां आउं हीउ कमु थो करियां। यूहन्ना जी बपतिस्मा किथां आई, आसमान खां या माण्हूअ खां? ऐं हू पाण में बहस करे चवणु लॻा त जे था चऊं त आसमान खां त हू असांखे चवंदो तॾहिं हुनखे छो न मञियो, पर जे था चऊं त माण्हुनि खां त असीं ख़ल्क़ खां था डिॼूं। छा लाइ जो सभु यूहन्ना खे नबी करे था सम्झनि। सो हुननि यसू खे जवाबु ॾेई चयो त असांखे ख़बर कान्हे। हुन बि चयो तॾहिं आउं बि अव्हांखे कोन ॿुधाईंदुसि त कहिड़ी अख़्तियारी सां आउं हीउ कमु थो करियां। पर अव्हां छा था भायूं? ॿिनि पुटनि जी तमसील। कंहिं माण्हूअ खे ॿ पुट हुआ ऐं हू पहिरें वटि आयो ऐं चयईं त पुटु अॼु वञी डाख जे बाग़ में कमु कर। हुन वरंदी ॾेई चयो त आउं कोन वेंदुसि, पर पोइ हू पाण ई पछताए ओॾां वियो। वरी हू ॿिए वटि आयो ऐं उन खे बि ईअं चयईं ऐं हुन वरंदी ॾेई चयो त साईं आउं वञा थो, पर वियो कीन। इन्हनि ॿिन्ही मां पंहिंजे पीउ जी मर्ज़ी ते केरु हलियो? हुननि चयोसि त पहिरियों। यसू चयुनि त आउं अव्हांखे सच थो चवां त महसूली ठेकेदार ऐं कसबियाणियूं अव्हां खां अॻे ख़ुदा जी बादशाहत में वेंदियूं। छा लाइ त यूहन्ना अव्हां वटि सचाई जे रस्ते ते आयो ऐं अव्हां हुनखे न मञियो, पर ठेकेदारनि ऐं कसबियाणियुनि खेसि मञियो ऐं अव्हां जेतोणीकि इहो ॾिठो तॾहिं बि ईमान आणण लाइ तौबा न कई। घर जे मालिक जी तमसील। ॿियो मिसाल ॿुधो। हिकिड़ो घर जो मालिक हो, तंहिं हिकिड़ो डाख जो बाग़ लॻायो ऐं उन जे चौधारी लोड़ ॾिनई ऐं रस पीढ़ीअ कढण लाइ मंझंदि हिकिड़ो हौज़ खोटायईं ऐं हिकिड़ो ठुल्ह ठारायईं ऐं उहो किन आबादकारनि खे ठीके ते ॾेई पाण कंहिं ॿिए मुल्क ॾांहुं हलियो वियो। ऐं जॾहिं फल जी मौसम वेझी आई तॾहिं उन्हनि आबादकारनि ॾांहुं हुन पंहिंजा नौकर मोकिलिया त संदुसि मेवे जो हिसो वठी अचनि। ऐं उन्हनि आबादकारनि संदुसि नौकर खे झले हिकिड़े खे मार ॾिनऊं ऐं ॿिए खे क़तलु कयऊं ऐं टे खे संसार कयऊं। वरी हुन अॻे खां घणा नौकर मोकिलिया, तिन सां बि उन्हनि उहा साॻी कार कई। पर पोइ हुन उन्हनि वटि पंहिंजो पुटु मोकिलियो जो चयईं त हू मुंहिंजे पुट जी इज़त रखंदा। पर जॾहिं उन्हनि आबादकारनि हुन जे पुट खे ॾिठो तॾहिं पाण में चयूं त हीउ वारिस आहे, अचो त हिन खे मारे छॾियूं ऐं संदुसि विरसो हथु करियूं। ऐं उन्हनि हुनखे झले बाग़ जे ॿाहिरि कढी मारे विधो। तंहिं करे जॾहिं बाग़ जो मालिक ईंदो तॾहिं उन्हनि आबादकारनि सां छा कंदो? हुननि चयोसि त हू उन्हनि बुछड़नि सां ॾाढियूं जुठियूं करे खेनि चट करे छॾींदो ऐं बाग़ ॿियनि आबादकारनि खे ठीके ते ॾींदो। जे हर कंहिं मुंद ते खेसि मेवो ॾींदा रहंदा। ऐं यसू चयुनि त अव्हां कॾहिं पाक किताब में न पढ़ियो आहे छा त जंहिं पढ़ण खे अॾींदड़नि रद्द करे छॾियो सोई कुंड जो निसरो कयो वियो। हीउ ख़ुदावंद जे तरफ़ां थियो ऐं असांजी नज़र में बि अजब जहिड़ी ॻाल्हि आहे। ज़बूर 118, 22 ऐं 23 आयतूं। ऐं यसू चयुनि त अव्हां कॾहिं पाक किताब में न पढ़ियो आहे छा त जंहिं पढ़ण खे अॾींदड़नि रद्द करे छॾियो सोई कुंड जो सिरो कयो वियो। हीउ ख़ुदावंद जे तरफ़ां थियो ऐं असांजी नज़र में बि अजब जहिड़ी ॻाल्हि आहे। तंहिं करे आउं अव्हांखे चवां थो त ख़ुदा जी बादशाहत खे अव्हां खां खसे उन ई क़ौम खे ॾिनी वेंदी जा उन जो फल ॾींदी। ऐं जेको हिन पढ़ण ते किरंदो सो भॼी पुर्ज़ा पुर्ज़ा थी पवंदो, पर जंहिं ते उहो किरंदो तंहिंखे चूर चूर करे छॾींदो। ऐं जॾहिं सरदार काहिननि ऐं फरीसियुनि
हिन जा मिसाल ॿुधा तॾहिं सही कयूं त ही असां बाबति थो चवे। ऐं जॾहिं उन्हनि खेसि झलण जी कोशिशि कई तॾहिं माण्हुनि खां ॾिना जो उहे हुन खे नबी करे ॼाणंदा हुआ। 112 मौत जी चौथी अॻकथी। यूहन्ना 12 बाब 20 खां 50 आयतूं। हाणे जेके ईद ते इबादत लाइ विया हुआ तिन मां के यूनानी हुआ। उहे फिलिपस वटि आया जो गलील वारे बैत सैदा शहर जो वेठल हो ऐं सवाल करे चयूंसि त साईं असांजी मर्ज़ी आहे त यसू खे ॾिसूं। फिलिपस अची इंद्रियास सां ॻाल्हि कई। पोइ फिलिपस अची यसू खे ॿुधायो ऐं यसू जवाबु ॾेई चयो त उहा घड़ी आई आहे जंहिंमें इब्न आदम जो जलाल ज़ाहिर थींदो। आउं अव्हां खे सच सच थो चवां त जेसीं कणिक जो दाणो ज़मीन में किरी न मरे तेसीं छड़े जो छड़ो थो रहे, पर जे मरे त जजो फल थो आणे। जेको पंहिंजी जान खे थो प्यारु करे सो उहा विञाए थो, ऐं जेको हिन दुनिया में पंहिंजी जान खे धिकारे थो सो हमेशह जी ज़िंदगी लाइ उनखे बचाए थो। जेकॾहिं को मुंहिंजी ख़िदमत करे त मुंहिंजे पुठियां अचे, ऐं जिते आउं आहियां उते मुंहिंजो ख़िदमतकार बि हूंदो। जेकॾहिं को मुंहिंजी ख़िदमत करे त उन खे पीउ इज़त ॾींदो। हाणे मुंहिंजी जान परेशान थी थिए ऐं आउं छा चवां? ऐं बाबा हिन घड़ीअ खां मूंखे बचाए, पर इन ई सबबु त आउं हिन घड़ीअ खे रसियो आहियां। ऐं बाबा पंहिंजे नाले खे जलाल ॾे। तंहिं ते आसमान मां आवाज़ु आयो त मूं जलाल ॾिनो अथसि ऐं वरी बि ॾींदोसांसि। तॾहिं ख़ल्क़ जा उते बीठी हुई सा ही ॿुधी चवणु लॻी त उब गजियो, पर ॿिया चवणु लॻा त मलाइक साणसि ॻाल्हायो। यसू जवाबु ॾेई चयो त हीअ आवाज़ु मुंहिंजे लाइ न पर अव्हां जे लाइ आयो आहे। हाणे हिन दुनिया जी अदालत थींदी। हाणे हिन दुनिया जे सरदार खे लोधे कढंदा। जेकॾहिं आउं ज़मीन खां मथे चाढ़ियो वेंदुसि त सभिनी माण्हुनि खे पाण ॾांहुं छिकींदुसि। पर ईअं जो चयाईं थिए तंहिं मां मुराद हुयसि त ॾेखारियां त कहिड़ीअ तरह मुंहिंजो मौत थींदो। तंहिं ते माण्हुनि जवाबु ॾिनुसि त असां शरीयत में ॿुधो आहे त मसीह हमेशह ताईं जीअरो रहंदो। पोइ तूं कीअं थो चवीं त इब्न आदम ज़रूरु मथे चाढ़ियो वेंदो? इहो इब्न आदम केरु आहे? तॾहिं यसू चयुनि त अञा थोरी सात नूर अव्हां वटि आहे। तेसीं नूर में हलो त मथां ऊंदाही न अची मथां पवे। ऐं जेको ऊंदाहीअ में थो हले तंहिंखे ख़बर ई कान थी पवे त केॾांहुं थो वञे। जेसीं नूर अव्हां वटि आहे तेसीं नूर ते ईमान आणियो त अव्हीं नूर जा ॿार थियो। बेएतकादी। जॾहिं इहे ॻाल्हियूं चई चुको तंहिंखां पोइ यसू उतां रवानो थियो ऐं पोइ उन्हनि वटि पाण खे पधिरो न कयईं। पर जेतोणीकि संदुनि अॻियां हेतिरा मौजा कया हुअईं त बि उन्हनि मथसि ईमान न आंदो। इन ई लाइ त यसाया नबी जेको कलाम कयो हो सो पूरो थिए त ऐं ख़ुदावंद उहो केरु आहे जंहिं असांजे चवण ते एतबार कयो आहे, ऐं उहो केरु आहे जंहिं ते ख़ुदावंद जो हथु ज़ाहिर थियो आहे। इहो ई सबबु आहे जो हू एतबार करे न सघिया। छा लाइ त यसाया नबी वरी बि चयो आहे त हुन संदुनि अखियूं अंधियूं ऐं संदुनि दिलि सख़्तु करे छॾी आहे त मतां हू पंहिंजियुनि अखियुनि सां ॾिसनि ऐं पंहिंजी दिलि सां सम्झनि ऐं फिरी पवनि, ऐं आउं छुटाए चङो भलो करियां। यसाया जो इहे ॻाल्हियूं चयूं। यसाया 6 बाब 10 आयत। ऐं यसू पुकारे चयो त जेको मूं ते ईमान थो आणे सो मूं ते न उन ई ते ईमान थो आणे जंहिं मूंखे मोकिलियो आहे। ऐं जेको मूंखे थो ॾिसे सो उन ई खे थो ॾिसे जंहिं मूंखे मोकिलियो आहे। आउं नूर थी जहान में आयो आहियां त जेको मूं ते ईमान आणे सो ऊंदाही में न रहे। जेकॾहिं को माण्हू मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधे थो ऐं उन्हनि ते नथो हले तंहिंजी अदालत आउं नथो करियां, पर उन ई लाइ त दुनिया खे बचायां। जेको मूंखे नथो मञे ऐं मुंहिंजूं ॻाल्हियूं क़बूल नथो करे तंहिंजी अदालत करण वारो हिकिड़ो आहे। कलाम जो मूं कयो आहे सो ई पोएं ॾींहुं संदसि अदालत कंदो। छा लाइ जो मूं पाण कलाम कोन कयो आहे, पर पीउ जंहिं मूंखे मोकिलियो आहे
तंहिं मूंखे हुकुम ॾिनो आहे त छा चवां, छा ॻाल्हायां, ऐं आउं ॼाणा थो त संदसि हुकुम हमेशह जी ज़िंदगी आहे। तंहिं करे जेके ॻाल्हियूं आउं चवां थो से असुल जीअं मुंहिंजे पीउ मूंखे चयूं आहिनि तीअं ई चवां थो। 113 शादीअ जी ज़ियाफ़त, मती 22 बाब 1 खां 14 आयतूं। ऐं यसू वरी बि मिसालनि में हुननि सां ॻाल्हाइणु लॻो ऐं चयईं त आसमान जी बादशाहत उन जे बादशाह मिसल आहे जंहिं पंहिंजे पुट जी शादी जी मजलिस कई ऐं पंहिंजा नौकर मोकिलिया ऐं चयईं त जिन खे शादी जी मजलिस जी दावत मिलियल आहे तिन खे सॾे अचो, पर उन्हनि अचण जी न कई। वरी हुन ॿिया नौकर मोकिलिया ऐं चयईं त जिन खे दावत मिली आहे तिन खे चओ त ॾिसो, मूं पंहिंजी मानी तयारु कराई आहे, वोड़ा ऐं थुल्हा थुल्हा जानवर ज़बह थी चुका आहिनि ऐं सभु शयूं तयारु आहिनि, अहीं शादीअ जी मजलिस ते अचो। पर हुननि ॿुधो अणॿुधो करे छॾियो ऐं पंहिंजे मुंहुं हलिया विया, को पंहिंजी बनीअ ॾांहुं, को पंहिंजे वापार ते, ऐं ॿियनि वरी हुन जे नौकरनि खे झले बेइज़त करे मारे विधो। तंहिं ते बादशाह खे कावड़ लॻी ऐं हुन पंहिंजा नौकर मोकिले उन्हनि खूनियुनि खे बर्बादु कयो ऐं उन्हनि जो शहर साड़े छॾियईं। तॾहिं हुन पंहिंजनि नौकरनि खे चयो त शादी जी मजलिस तयारु आहे, मगर जिन खे दावत ॾिनी वई हुई से लाइक़ु न हुआ। तंहिं करे अहीं चौवाटनि ते वञो ऐं जेके बि माण्हू ॾिसो तिन खे शादीअ जी मजलिस में दावत ॾियो। ऐं उहे नौकर शाही रस्तनि ते विया ऐं जेतिरा माण्हू चङा मठा जिन ते नज़र पियनि तिन खे आणे गॾु कयऊं। सो शादीअ वारी जाइ महिमाननि सां भरिजी वई। पर जॾहिं बादशाह महिमाननि जे ॾिसण लाइ अंदरि आयो तॾहिं उते हिकिड़ो माण्हू ॾिठईं जंहिंखे शादीअ जा कपिड़ा पियल कीन हुआ ऐं उन खे चयईं त मियां, शादीअ जे कपिड़नि खां सवाइ तूं हिते कीअं आयो आहीं? पर हुन कुझु ई कीन। तॾहिं बादशाह नौकरनि खे चयो त हिन जा हथ पेर ॿधी ॿाहिरि ऊंदाहीअ में कढी छॾियोसि, उते रोइण ऐं ॾंद करटण थींदो। छा लाइ जो सॼल घणा आहिनि पर चूंडियल आहिनि थोरा। 114 पहिरियों फासाइण वारो सवाल, लूका 20 बाब 15 खां 22 आयतूं। पोइ हुनखे बाग़ खां ॿाहिरि कढी विधांउसि। हाणे बाग़ जो मालिक उन्हनि खे छा कंदो? हू अची आबादगारनि खे चट करे छॾींदो ऐं बाग़ ॿियनि खे ॾींदो। जॾहिं उहो ॿुधऊं तॾहिं चवणु लॻा त ख़ुदा ख़ैरु करे। पर हुन ॾांहुं निहारे चयईं त हीअ जेकी लिखियलु आहे सो तॾहिं छा आहे त जंहिं पढ़ण खे राज़नि रद्द करे छॾियो सो ई कुंड जो सिरो कयो वियो। जेको हिन पढ़ण ते किरंदो सो भॼी पुर्ज़ा पुर्ज़ा थींदो, पर जंहिं ते उहो किरंदो तंहिंखे चूर चूर करे छॾींदो। ऐं ओॾी महिल फ़क़ीहनि ऐं सरदार काहिननि कोशिशि कई त झलियूंसि, छा लाइ जो उन्हनि सही कयो त हुन ही मिसाल असां ते आंदो आहे, पर माण्हुनि खां ॾिना थिए। पोइ हू हुनखे अख में रखंदा आया ऐं जासूस मोकिलियाऊं त ॿाहिरि सचार बणिजी हुनखे संदसि ॻाल्हाइण में फासाईं त हाकिम जे कब्ज़े ऐं अख़्तियारीअ में ॾींसि। ऐं उन्हनि पुछियुसि त ऐं उस्ताद, असांखे ख़बर आहे त तूं जेकी चईं ऐं सेखारीं थो सो बराबरि आहे ऐं कंहिंजी बि तरफ़दारी नथो करीं, पर ख़ुदा जो रस्तो सचाई सां थो ॾेखारीं। असां लाइ कैसर खे महसूलु ॾियणु वाजिबु आहे या न? 115 फासाइण वारो ॿियों सवाल, लूका 20 बाब 27 खां 40 आयतूं। पोइ के सदुकी वट्स आया जे चवंदा आहिनि त क़यामत आहे ई कान। तिन सवाल पुछियुसि त ऐं उस्ताद, मूसा असां लाइ लिखी वियो आहे त जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो शादी कयल भाउ बिना औलाद मरी वञे त संदसि भाउ हुन जी ज़ाल परणिजे त उन ई लाइ त औलाद पैदा थिए। हाणे हिकिड़ा 7 भाइर हुआ, पहिरियों ज़ाल परणिजी बिना औलाद मरी वियो, ॿियो बि ईअं, ऐं टियों बि उन ई सां परिणियो
ऐं अहिड़ीअ तरह 7 ई बिना औलाद मरी विया। आख़िर ज़ाल बि मरी वई। पोइ क़यामत में उन्हनि मां उहा कंहिंजी ज़ाल थींदी? छा लाइ जो 7 ई हुन सां परिणिया हुआ। यसू चवनि त हिन दुनिया जा ॿार परणबा ऐं परिणाइबा आहिनि, पर जेके इन जे लाइक़ु आहिनि त ईंदड़ जहान मिलेनि ऐं क़यामत में जी उथनि, से न की परणबा न की परिणाया वेंदा आहिनि। छा लाइ त उहे वरी कॾहिं मरण जा न आहिनि, बल्कि उहे मलाइकनि जहिड़ा आहिनि ऐं क़यामत जा ॿार थियणु सबबा ख़ुदा जा ॿार आहिनि। पर मुर्दा जी था उथनि। छो त मूसा पाण ॿूटे वारे बयान में ॾेखारियो वियो आहे, जंहिं महिल हू ख़ुदावंद खे इब्राहिम जो ख़ुदा ऐं इसहाक जो ख़ुदा ऐं याकूब जो ख़ुदा करे थो सॾे। हाणे हू मुअलनि जो न पर जीअरनि जो ख़ुदा आहे। छा लाइ जो सभई हुन जे अॻियां जीअर आहिनि। ख़रूज 3 बाब 2 खां 6 आयतूं। ऐं किन फ़क़ीहनि जवाबु ॾेई चयो त ऐं उस्ताद, तो पूरी ॻाल्हि कई आहे। छा लाइ त हुननि खे हिमत ई कान थी जो खांउसि वधीक सुवाल खणी पुछनि। 117 यसू हिकिड़ो सुवाल थो पुछे। लूका 20 बाब 41 खां 47 आयतूं। ऐं हुन चयुनि त उहे कीअं था चवनि त मसीह दाऊद जो पुटु आहे। छो जो दाऊद पाण ज़बूर जे किताब में चयो आहे त तूं मुंहिंजे साॼे पासे वेह, जेसीं के आउं तुंहिंजे दुश्मन खे तुंहिंजनि पेरनि जी संदुली करियां। सो जॾहिं दाऊद खेसि ख़ुदावंद करे थो सॾे, तॾहिं कीअं हू संदुसि पुटु थियो। ऐं सभिनी माण्हुनि जी ॿुधंदे हुन पंहिंजनि शागिर्दनि खे चयो त फ़क़ीहनि खां संभालजो, जिन खे ॾिघा चोगा पाए घुमणु वणे थो ऐं जे भाईनि था त बाज़ारुनि में असांखे सलाम ऐं इबादत खाननि में आला दर्जे जूं जायूं ऐं मजलिस में ख़ासि जॻहूं मिलनि। जे बेवा ज़ालुनि जा घर ई हज़म कयो वञनि ऐं ॾेखारण लाइ डिघियूं डिघियूं नमाज़ूं था पढ़नि, उन्हनि खे वधीक सज़ा मिलंदी। 118 शरह जे आलिमनि ऐं फ़रीसियुनि ख़िलाफ़ु अदालत। मती 23 बाब 1 खां 39 आयतूं। तॾहिं मेड़ाकनि ऐं पंहिंजनि शागिर्दनि खे चयो त फ़क़ीह ऐं फ़रीसी मूसा जी गादीअ ते वेठा आहिनि। तंहिं करे सभु जेकी हू अव्हां खे करण लाइ चवनि सो करियो ऐं अमल में आणियो, पर हुननि जहिड़ा कम न करियो। छा लाइ जो जीअं हू चवनि था तीअं कनि कीन था। हाओ हू ॻरियूं भरियूं था ॿधनि, जे खणणु मुश्किल आहिनि ऐं उन ई माण्हूअ जे कुल्हनि ते खयों रखनि, पर पाण उन्हनि खे आङुर सां बि कीन था चोरीनि। पर हू पंहिंजा सभु कम माण्हुनि खे ॾेखारण लाइ था कनि। छा लाइ जो हू पंहिंजा तावीज़ वॾा था कनि ऐं पंहिंजनि फॿाणनि जो दामनियूं कुशादियूं था कनि ऐं मजलिस में ख़ासि जॻहियूं ऐं इबादत गाहुनि में आला दर्जे जूं जायूं पसंदि था कनि। ऐं खेनि वणे थो त माण्हू असांखे बाज़ारुनि में सलाम ऐं रबी करे सॾीनि, पर अव्हीं पाण खे रबी मथां सॾायो। छा लाइ जो अव्हांजो उस्तादु हिकिड़ो आहे ऐं अव्हीं सभई ॿाहिरि आहियो ऐं ज़मीन ते कंहिं बि माण्हूअ खे पीउ करे मथां छॾियो। छा लाइ जो अव्हांजो पीउ हिकिड़ो आहे जो आसमान में आहे, न की पाण खे हादी सॾाइजो। छा लाइ जो अव्हांजो हादी हिकिड़ो आहे, याने मसीह। पर जेको अव्हां में सभ खां वॾो आहे सो अव्हांजो ख़ादिम थींदो, ऐं जेको पाण खे मथे कंदो सो हेठि कयो वेंदो, ऐं जेको पाण खे हेठि कंदो सो मथे कयो वेंदो। 7 ग़म। पर अफ़सोस आहे अव्हां लाइ ए फ़क़ीहो ऐं फ़रीसियो रियाकारो। छा लाइ जो अव्हीं आसमान जी बादशाहत माण्हुनि लाइ बंदि करे था छॾियो, जो न की अव्हीं पाण था अंदरि वञो ऐं न की जेके अंदरि वञनि था तिन खे घेरण था ॾियो। अफ़सोस आहे अव्हां लाइ ऐं फ़क़ीहो ऐं फ़रीसियो रियाकारो, जो अव्हीं बेवा ज़ालुनि जे घरनि खे हज़म था करियो ऐं माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ डिघियूं डिघियूं दुआऊं था घुरो। अव्हां खे वधीक सज़ा मिलंदी। अफ़सोस आहे अव्हां लाइ ऐं फ़क़ीहो ऐं फ़रीसियो रियाकारो। छा लाइ जो अव्हीं हिकिड़े माण्हूअ खे पंहिंजे दीन में आणण लाइ समुंड
ऐं सुकी लताड़े था वञो। छा लाइ रिपीट छा लाइ जो अवीं हिकिड़े माण्हूअ खे पंहिंजे दीन में आणण लाइ समुंड ऐं सुकी लताड़े था वञो, ऐं जॾहिं हू अव्हां जे दीन में शरीक थो थिए तॾहिं हुनखे पाण खां ॿीणो जहनुम जो ॿार था बणायो। अफ़सोस आहे अव्हां लाइ ऐं अंधा सूंहां जो चओ था त जेको हैकल जो कसम खणंदो सो ॿधलु आहे। बेवकूफ़ ऐं अंधा ॿिन्ही मां हिकिड़ो वॾो आहे। सोन या हैकल जंहिं इन्हीअ सोन खे पाक कयो आहे, ऐं चओ था त जेको क़ुर्बानगाह जो कसम खणंदो तंहिं लाइ फ़िक्र कोन्हे, पर जेको उन ते रखियल नज़र जो कसम खणंदो सो कर्ज़ी आहे। ॿिन्ही मां कहिड़ो वॾो आहे, नज़र या क़ुर्बानगाह जा नज़र खे पाक थी करे? तंहिं करे जेको क़ुर्बानगाह जो कसम थो खणे सो उन्हीअ जो ऐं जेके शयूं मथस रखियल आहिनि तिन सभिनी जो कसम थो खणे। सो उन्हीअ जो ऐं जेके शयूं मथस रखियल आहिनि तिन सभिनी जो कसम थो खणे। ऐं जेको हैकल जो कसम थो खणे सो उन्हीअ जो ऐं जेको उन्हीअ में रहे थो तंहिंजो कसम थो खणे। ऐं जेको आसमान जो कसम थो खणे सो ख़ुदा जे तख़्त जो ऐं जेको उन ते वेठल आहे तंहिंजो कसम थो खणे। अफ़सोस आहे अव्हां लाइ ऐं फ़क़ीहो ऐं फरीसियो रियाकारो, छा लाइ जो अवीं फूदने ऐं सौंफ़ ऐं जीरे ते त ॾहों हिसो था ॾियो, पर जेकी शरीयत जूं उन खां ॻरियूं ॻाल्हियूं आहिनि, यानी इंसाफ़ ऐं रहम ऐं ईमान, तिन खे छॾे ॾिनो अथव। पर इहे त अव्हां खे करणु घुरिजियूं हुयूं ऐं हू ॿियूं बि छॾे ॾियणु न खपंदियूं हुयूं। ऐं अंधा सूंहां, अवीं मच्छर त छाणे था कढो पर उठ ॻीहो था वञो। अफ़सोस आहे अव्हां लाइ ऐं फ़क़ीहो ऐं ऐं फरीसियो रियाकारो, छा लाइ जो अवीं वटीअ ऐं थालीअ जो ॿाहिरियों पासो मले साफ़ था करियो, पर अंदरां उहे ज़ुल्म ऐं ज़बरदस्तीअ सां भरियूं पियूं आहिनि। ऐं अंधा फरीसी, पहिरीं वटी ऐं थालीअ जो अंदरियों पासो मले साफ़ कर त पोइ उन्हनि जो ॿाहिरियों पासो बि साफ़ थी पवंदो। अफ़सोस आहे अव्हां लाइ ऐं फ़क़ीहो ऐं फरीसियो रियाकारो, छा लाइ जो अवीं उन्हनि क़बरुनि वांगुरु आहियो जिन ते सीढ़ी लॻल आहे, जे ॿाहिरां सुहिणियूं थियूं ॾिसजनि मगर अंदरां उहे मुर्दनि जे हॾनि ऐं हर तरह जी गंदगीअ सां भरियूं पियूं आहिनि। साॻियो उन्हीअ तरह अवीं बि ॿाहिरां माण्हुनि खे नेक ॾिसण में था अचो, मगर अंदरां मकर ऐं बदकारीअ सां भरिया पिया आहियो। अफ़सोस आहे अव्हां लाइ ऐं फ़क़ीहो ऐं फरीसियो रियाकारो, छा लाइ जो अवीं नबियनि जूं क़बरूं था जोड़ियो ऐं रास्तबाज़नि जूं तुरबतूं था सींगारियो, ऐं चओ था त असीं पंहिंजनि अबनि ॾाॾनि जे ॾींहंनि में हुजूं हा त जेकर नबियनि जे खून में उन्हनि सां शामिलु न थियूं हा। इन ई करे अवीं पाण ते शाहिदी था भरियो त जिन नबियनि खे क़तलु कयो तिन जा असीं ॿार आहियूं। सो अवीं पंहिंजनि अबनि ॾाॾनि जो माण भरे टिमटार करियो ऐं बुरियूं बलाऊं ऐं नांगनि जा ॿचा अवीं जहनुम जी सज़ा खां कीअं छुटंदा। तंहिं करे ॾिसो, आउं अव्हां ॾांहुं नबी ऐं दाना माण्हू ऐं फ़क़ी मोकिलियां थो। उन्हनि मां कंहिंखे अवीं क़तलु कंदा ऐं स्लेब ते चाढ़ींदा ऐं किन खे अवीं पंहिंजनि इबादत गाहुनि में चहिबो करणंदा ऐं शहरूं शहर सताईंदा वतंदा। इन लाइ त सभिनी रास्तबाज़नि जो रतु जो ज़मीन ते वहायो वियो हो, यानी रास्तबाज़ हाबिल जी रत खां वठी बरकिया जे पुटु ज़करिया जी रत ताईं, जंहिंखे अव्हां पाक जाइ क़ुर्बानगाह जे विच में क़तलु कयो, सो सभु अव्हां जी गर्दन ते पवे। आउं अव्हां खे सच थो चवां त इहे सभु ॻाल्हियूं हिन पीढ़ीअ ते ईंदियूं। ऐं यरूशलम, ऐं यरूशलम, तूं जो नबियनि खे क़तलु थो करीं ऐं जेकी तोॾां मोकिलिया वञनि था तिन खे संसार थो करीं, ऐं जेकी तोॾां मोकिलिया वञनि था तिन खे संसार थो करीं, ऐं जीअं कुकड़ पंहिंजनि ॿचनि खे पंहिंजनि खंभनि हेठि गॾु कंदी आहे, तीअं केतिरा न भेरा मूं तुंहिंजनि ॿिनि तीअं केतिरा न भेरा
मूं तुंहिंजनि बचनि खे गॾु करण ते घुरियो, पर अव्हां न मञियो। ॾिसो, अव्हांजो घरु वीरान थियो पियो अथव। छा लाइ जो आउं अव्हां खे चवां थो त अव्हीं हिन खां पोइ मूंखे तेसीं न ॾिसंदा जेसीं के चवंदा त उहो मुबारक आहे जो ख़ुदावंद जे नाले ते थो अचे। 119 ग़रीब बेवा। मरकज़ 12 बाब 41 खां 44 आयतूं। पोइ हू हैकल जे ख़ज़ाने जे साम्हूं वेही रहियो ऐं ॾिठईं त कीअं माण्हू पैसा ख़ज़ाने में था विझनि ऐं केतिरा जे दौलतमंद हुआ तिन घणो ई की उन में विधो थिए। ऐं हिकिड़ी ग़रीब बेवा आई ऐं उन जी 2 दमड़ियूं आणे विधियूं जे अधेले बराबरि आहिनि। तॾहिं हुन पंहिंजनि शागिर्दनि खे पाण वटि सॾे चयो त आउं अव्हां खे सच थो चवां त ही सभु जेके ख़ज़ाने में पिया विझनि तिन खां हिन ग़रीब बेवा वधीक विधो आहे। छा लाइ जो हुननि वटि जेकी घुर्ज खां वधीक हो तिन मां हिन में विधो अथनि। पर हुन पंहिंजे तंग हाल हूंदे बि जेकी हड़ में होसि सो सभु खणी विधाई, बल्कि पंहिंजी समूरी कमाई। 120 ॾियो अचणु। मती 24 बाब 1 खां 51 आयतूं। पोइ यसू हैकल मां निकितो ऐं पंहिंजो रस्तो वठियो पियो वियो त संदसि शागिर्द खेसि हैकल जूं इमारतूं ॾेखारण लाइ वटसि आया। पर हुन वरंदी ॾेई चयुनि त हीअ सभु शयूं अव्हीं ॾिसो था। आउं अव्हां खे सच थो चवां त हिते पहण ते न रहंदो जो डाठो न वेंदो। ऐं जॾहिं हू ज़ैतूननि जे टकर ते वेठो हो तॾहिं शागिर्दनि वटि ख़ुलासो अची खेसि चयो त असांखे ॿुधाए त इहे ॻाल्हियूं कॾहिं थींदियूं ऐं तुंहिंजे अचण जी दुनिया जी पुॼाणीअ जी कहिड़ी निशानी थींदी। ऐं यसू वरंदी ॾेई हुननि खे चयो त ख़बरदार थिजो मतां को अव्हां खे गुमराह करे। छा लाइ जो घणा ई मुंहिंजे नाले सां ईंदा ऐं चवंदा त आउं मसीह आहियां ऐं केतिरनि ई खे गुमराह कंदा। ऐं अव्हीं जंगियुनि जूं ॻाल्हियूं ऐं जंगियुनि जा अफ़वाह ॿुधंदा। ॾिसो, घबराइजी न वञिजो। छा लाइ जो उहे ॻाल्हियूं ज़रूरु थींदियूं, पर अञा पुॼाणी न आई आहे। छो त क़ौम क़ौम ते ऐं बादशाहत ते चढ़ाई कंदी ऐं केतिरनि ई हंधनि ते ॾुकार पवंदा ऐं ज़लज़ला थींदा। पर इहे सभु ॻाल्हियूं मुसीबतुनि जी शुरूआति आहिनि। उन ई वक़्तु हू अव्हां खे अज़ाबनि ॾियण लाइ ॿियनि जे हवाले कंदा ऐं सभु क़ौमूं मुंहिंजे नाले करे अव्हां सां अदावत रखंदियूं। तॾहिं घणा ई गुमराह थींदा ऐं हिक ॿिए खे झलाईंदा ऐं हिक ॿिए सां अदावत रखंदा ऐं घणा ई कूड़ा नबी उथंदा ऐं केतिरनि ई खे गुमराह कंदा ऐं बेदीनी वधी वेंदी। तंहिं करे घणनि जी मोहबत घटिजी वेंदी, पर जेको तोड़ ताईं क़ाइमु रहंदो सो ई बचंदो। ऐं बादशाहती हिन ख़ुशख़बरीअ जी मनादी सारी दुनिया में कई वेंदी त सभिनी क़ौमुनि जे लाइ शाइदी थिए। तंहिंखां पोइ पुॼाणी थींदी। तंहिं करे जॾहिं अव्हीं ॾिसो त उहा वीरान कंदड़ ऐं बुछां ॾींदड़ शइ पाक जाइ में बीठी आहे जंहिंजे बाबति दानियल नबी चई वियो आहे, जेको पढ़े सो भली सम्झे। तॾहिं जेकी यहूदिया में हुजनि से जबलनि ॾांहुं भॼी वञनि। जेको खुॾ ते हुजे सो पंहिंजे घर मां सामान कढण लाइ हेठि न लहे ऐं जेको ॿनीअ में हुजे सो पंहिंजो कपिड़ो खणण लाइ मोटे। पर अफ़सोस आहे उन्हनि लाइ जे पेट सां हूंदियूं ऐं उन्हनि लाइ जिन खे ॿार थियण ते हूंदा। ऐं अव्हीं दुआ घुरो त अव्हांजो भॼणु सियारे में न थिए न की सब्त जे ॾींहुं थिए। छा लाइ जो तॾहिं वॾी मुसीबत ईंदी अहिड़ी जा दुनिया जी शुरूआति खां वठी अॼु ताईं कान आई ऐं न कॾहिं ईंदी। ऐं जेकॾहिं उहे ॾींहं घटाया न वञनि हा त जेकर को बि इंसानु न बचे हा, पर चूंडियलनि जी ख़ातिर उहे ॾींहं घटाया वेंदा। सो जेकॾहिं को माण्हू अव्हां खे खणी चवे त ॾिसो इझो मसीह हिते आहे या इझो हुते आहे त मतां एतबार करियो। छा लाइ जो कूड़ा मसीह ऐं कूड़ा नबी उथंदा ऐं वॾियूं निशानियूं ऐं अजब कमु ॾेखारींदा। इन ई लाइ त जे थी सघे त उन्हनि चूंडियलनि खे गुमराह कनि। ॾिसो,
मूं अव्हां खे अॻे ई ॿुधाए छॾियो आहे। तंहिं करे जे हू अव्हां खे चवनि त ॾिसो हू ऋण पटु आहे त मतां ॿाहिरि निकिता आहियो। जे चवनि त ॾिसो हू अंदरुनि कोठियुनि में आहे त मतां एतबार करियो। छा लाइ त जीअं विॼ उभरंदे खां खिवंदे उलहंदे ताईं चिमकाट कंदी आहे, तीअं इब्न आदम जो बि अचणु थींदो। जिते ढूंढ हूंदो ॻिजूं बि उते ई गॾु थींदियूं। इब्न आदम जो अचणु। पर उन्हनि ॾींहंनि जी मुसीबत खां पोइ हिकदमि सिजु ऊंदाहो थी वेंदो ऐं चंड पंहिंजी रोशनी न ॾींदो ऐं तारा आसमान मां किरी पवंदा ऐं आसमान जूं ताक़तूं लुॾी वेंदियूं ऐं उन जे वक़्तु इब्न आदम जी निशानी आसमान में ज़ाहिर थींदी ऐं उन जी महिल ज़मीन जूं सभु क़ौमूं अफ़सोस कंदियूं ऐं उहे इब्न आदम खे कुदरत ऐं वॾे शान ऐं शौक़त सां आसमान जे ककरनि में ईंदो ॾिसंदियूं ऐं हू तुरीअ जे वॾे आवाज़ सां पंहिंजा मलाइक मोकिलींदो ऐं उहे आसमान जी हिकिड़ी हद खां ॿी हद ताईं चइनी कुंडुनि मां हुन जे चूंडिलनि खे आणे गॾु कंदा। इंजीर जे वण जी तमसील। हाणे इंजीर जे वण मां संदुसि मिसाल सिखो। जॾहिं हिन जी टारी नरम थी आहे ऐं पन थी कढे तॾहिं अव्हां खे ख़बर थी पवे त ऊन्हारो वेझो आहे। साॻियो इन तरह जॾहिं ही सभु ॻाल्हियूं ॾिसो तॾहिं अव्हीं बि ॼाणिजो त हू वेझो आहे, ॼण त दर ते अची बीठो आहे। आउं अव्हां खे सच थो चवां त जेसीं ही सभु ॻाल्हियूं पूरियूं न थींदियूं तेसीं हीअ पीढ़ी गुज़री न वेंदी। आसमान ऐं ज़मीन टरी वेंदा पर मुंहिंजो कलाम कॾहिं कीन टरंदो। पर उन ॾींहुं या घड़ीअ जी कंहिंखे ख़बर कान्हे, न का आसमान जे मलाइकनि खे न की पुट खे, पर रुॻो पीउ खे आहे। ऐं जीअं नूह जे ॾींहंनि में थियो तीअं इब्न आदम जो बि अचणु थींदो। उन जे ॾींहुं या घड़ीअ जी कंहिंखे ख़बर कान्हे। छा लाइ जो जीअं ॿोॾ खां अॻु वारनि ॾींहंनि में माण्हू खाईंदा पीअंदा हुआ ऐं परणबा ऐं परणाईंदा हुआ, जेसीं ताईं उहो ॾींहुं आयो जॾहिं नूह ॿेड़ीअ में चढ़ियो ऐं जेसीं ताईं ॿोॾ आई ऐं उन्हनि सभिनी खे लोढ़े वई तेसीं उन्हनि खे ख़बर कान हुई। तीअं इब्न आदम जो बि अचणु थींदो। उन ई वक़्तु ॿ ॼणा ॿनीअ में हूंदा, हिकिड़ो खॼी वेंदो ऐं ॿियो रहिजी वेंदो। ॿ ज़ालूं वेठियूं झंड पीअंदियूं, हिकिड़ी खॼी वेंदी ऐं ॿी रहिजी वेंदी। तंहिं करे सुजाॻ रहिजो। छा लाइ जो अव्हां खे ख़बर कान्हे त कहिड़े ॾींहुं अव्हां जो ख़ुदावंद ईंदो। पर हेतिरो ॼाणिजो त जेकॾहिं घर जे मालिक खे ख़बर हुजे हा त कहिड़े पहर में चोर ईंदो, त जेकर हू सुजाॻ रहे हा ऐं पंहिंजे घर खे खाट लॻणु न ॾिए हा, तंहिं करे अव्हीं बि तयारु रहो। छा लाइ जो जंहिं घड़ीअ जो अव्हां खे ख़्याल ई कोन हूंदो उन ई में इब्न आदम ईंदो। तॾहिं उहो ईमानदार ऐं सियाणो नौकर केरु आहे जंहिंखे संदसि धणी पंहिंजा नौकरनि चाकरनि जे मथां रखी वञे त उन्हनि खे महल सिर खाधो पीतो रसाए। ऐं सियाणो नौकर केरु आहे? मुबारक आहे उहो नौकर जंहिंखे संदसि धणी जॾहिं अचे तॾहिं ईअं कंदो ॾिसे। आउं अव्हां खे सच थो चवां त हू हुन खे पंहिंजी सारी मिल्कियत जो मुख़्तियार कंदो। पर जेकॾहिं उहो ख़राबु नौकर पंहिंजी दिलि में चवंदो त मुंहिंजे धणी अचण में देरि कई आहे ऐं पंहिंजे हमशरीक नौकरनि खे मारणु कुटणु लॻंदो ऐं शराबियुनि सां गॾु खाईंदो पीअंदो, उन ई नौकर जो धणी अहिड़े ॾींहुं अची सहड़ंदो जंहिंजो हुनखे ख़्याल बि कोन हूंदो ऐं उहो अहिड़ीअ घड़ीअ में ईंदो जंहिंजी हुनखे ख़बर ई कान हूंदी ऐं उन खे सख़्तु अज़ाब ॾेई खेसि रियाकारनि सां शामिलु कंदो ऐं उते रोइणु ऐं ॾंद करटणु थींदो।